ही जेके जदीद जो तहरीकूं जे मिस्र हुई, सीरिया हुई, लिबिया हुई, जे मिस्र जो लीडर हो जो वो जदीद जो तहरीकूं पोते वयूं, नेशनलिस्ट तहरीकूं पोते वयूं, उन नतीजे में इहो थियो त उहा जेका अरब रेजिस्टेंस थी जेका 50 ऐं 70 जो दौर पोते वई, इन माण्हुनि लाइ ॿियो हल पैदा कयो। मिसाल जे तौर ते इहा शइ जॾहिं थी, मिसाल प्राइवेटाइज़ेशन थी, पूरे तबिके ते तमामु घणा हमला थिया मिस्र अंदरि, त हिकिड़े टी पॉलिटिकल फॉर्म खे जॻह मिली, उहो पॉलिटिकल फॉर्म हो सियासी इस्लाम। मिसाल जे तौर ते फलस्तीन अंदरि PLO जी वॾी तहरीक थी, 80 खां पोइ असां ॾिठो त हमास जॻह थो वठे। लेबनान अंदरि PLO हुई, त असां ॾिसूं था त 80 खां पोइ हिज़्बुल्लाह यानी हिकिड़ी सियासी इस्लामिक पार्टी जॻह थी वठे। यूनिवर्सिटीज़ में मिस्र अंदरि अखबारुल मुस्लिमीन जॻह थी वठे। ईरान अंदरि असां ॾिसूं था ख़ुमैनी जॻह थो वठे। यानी हिकिड़े पासे जॾहिं जदीदियत जी तहरीकूं पहुचे पियूं त सियासी इस्लाम पंहिंजी जॻह थो वठे। माण्हू वटि ॿियो हल न आहे, माण्हू हेॾां था वञनि, छो जो हुननि वटि साम्राज्य मुखालिफ़त जी लफ़ाज़ी ज़रूरत आहे। ख़ुमैनी वटि साम्राज्य मुखालिफ़त जी लफ़ाज़ी हुई। ॿी शइ त हिकिड़ा रिफॉर्म्स सियासी इस्लाम वटि थियण जी बुनियाद ते आहिनि। मिसाल तौर ते हिते अगरि बुनियाद परस्ती वधी आहे न सिंध अंदरि या पाकिस्तान अंदरि, उनजो सिर्फ़ु सबबु इहो न आहे साम्राज्य साज़िश आहे, ॿाहिरां पैसो आहे, उनजो सबबु गैप आहे, वैक्यूम आहे। उहो वैक्यूम इहो आहे त रियासत जॾहिं माण्हुनि जी सहूलियतुनि खां पोइते अची आहे त हाणे इस्लामिक चैरिटी तव्हांजो गैप पूरो कंदी, मदरसा तव्हांजो गैप पूरो कंदा, जंहिंजे करे सियासी इस्लाम जी जॻह ते ईअं अरब दुनिया में सियासी इस्लाम जॻह न्यू लिबरल इकोनॉमी नतीजे में इहे शयूं जॾहिं असां ॾिसूं था वाइडर कॉन्टेक्स्ट में डेवलप थिए थो त पोइ मिस्र अंदरि मिस्र अंदरि असां मिस्र जो मिसाल वठूं था त 90s खां पोइ वॾे पैमाने ते जॾहिं इंडस्ट्री प्राइवेटाइज़ कयो थो वञे, तव्हांजी जेका बि लैंड रिफॉर्म्स हुआ उन्हनि खे वापसि थो कयो वञे। उन खां अलावा तव्हां जेका हारी आहे, मिसाल जे तौर ते पाकिस्तान में जेको नंढो प्रोड्यूसर आहे, जॾहिं रियासत सब्सिडी ख़तमु कई आहे त उहो गनी त हथ पटे पियो, हाणे ॿियो धंधो पियो करे। रियासत जेका आहे उहा पोइते अची आहे। ईअं ई हाणे वॾे जागीरदार खे जॻह थी मिले, छो जो उन वटि सरमायो आहे त उहो खणी सघे। ईअं ई मिस्र अंदरि थियो त उहे सभु हासिलात पोइते वयूं। मिस्र अंदरि जेका तहरीक डेवलप थी, उन तहरीक जो वॾे पैमाने ते जेको सबबु हो उहो इहो हो। वॾे पैमाने ते जेको सबबु हो इहो हो त उहा जेका जदीदियत जी तहरीक थी उहा वापसि पई। जेके बि रिफॉर्म्स आहे, मिसाल जे तौर ते अथॉरिटेरियन हिकिड़े क़िस्म जी ॿिनि क़िस्म जा फॉर्म्स थिया मिस्र अंदरि। मुबारक जे तौर में वॾे पैमाने ते डिक्टेटरशिप हुई, हिकिड़ी जो माण्हुनि खे डिक्टेटरशिप जो वॾे पैमाने ते उहा सताए पई। मिसाल जे तौर ते इहो जेको ख़ालिद सईद जो वाक़ियो तव्हांखे मां ॿुधायो त हुनखे पुलिस वारनि मारियो, हिकिड़े पैमाने ते हिकिड़ो बेरोज़गार हो, मथां वरी पुलिस हुनखे मारियो। हाणे इहो छा थो ॿुधाए? इहो ॿुधाए थो हिकिड़े पासे डिक्टेटरशिप आहे, ॿिए पासे न्यू लिबरल इकोनॉमी आहे, जंहिं माण्हुनि खे उठाए वधो ॿार ॾिसणु। इहो आहे, इहो जेको रेजिस्टेंस आहे न्यू लिबरल इकोनॉमी जो क्राइसिस आहे, जंहिंजे करे मिस्र अंदरि डेवलप थियो ऐं असां ॾिसो ट्यूनिस अंदरि डेवलप थियो, बहरीन अंदरि डेवलप थियो। इवन ॿ रियासतूं सीरिया ऐं लिबिया, जेका मां चयो न त निष्ठा जेका एंटी साम्राज्य मुख़ालिफ़ आहे, लिबरल मां आख़िर में थोरो ई उहा इहा आहे त लिबिया अंदरि जेका या सीरिया अंदरि जेका तहरीक आहे उन मज़दूर तबिको कोन्हे, मज़दूर तबिके जो तमामु घणो घटि रोल आहे, न हुजण जे बराबरि। उनजो सबबु इहो आहे त मां जेका तव्हांखे पहिरियां ॿुधायो त हिकिड़ो जदीदियत जी तहरीक कई, सोशल कॉन्ट्रैक्ट हो नासिर जे दौर में, वॾे पैमाने ते सरमाएकारी थियो, ॿिए पासे वेलफेयर रियासत ठाही। लिबिया अंदरि इहा वेलफेयर रियासत हुई, माण्हुनि वटि सहूलियतूं हुयूं। उन खां अलावा सीरिया अंदरि माण्हुनि खे इहे सहूलियतूं आहिनि, जंहिंजे करे पोइ तबिको वधीक नाहे निकितो। पर सीरिया ऐं लिबिया हिक पैमाने ते न्यू लिबरल इकोनॉमी खे नाफ़िज़ कयो आहे, रिफॉर्म्स कया आहिनि, प्राइवेटाइज़ेशन कई आहे। मिसाल जे तौर ते हाउसिंग में सीरिया अंदरि जेको मसइलो आहे वॾे पैमाने ते हाउसिंग जो मसइलो आहे माण्हुनि खे। सऊदी अरब जी इकोनॉमी ऐं कतर जी इकोनॉमी जेके रियल एस्टेट प्रॉपर्टी डेवलपर्स आहिनि, असद जी गवर्नमेंट उन्हनि खे प्राइवेटाइज़ कयो हाउसिंग इंडस्ट्री खे, जंहिंजे नतीजे में माण्हुनि खे जॻह जा मसइला थी विया, प्राइवेटाइज़ थी विया। हाणे इहे सभु जेको सोशल कॉन्ट्रैक्ट जेको डेवलप थियो 70 उहो पोइते वञे थो, पर हिकु हंधि हुननि बरक़रार रखियो आहे। ॿिए पैमाने ते हुननि जी साम्राज्य मुखालिफ़त जेका पॉलिसी आहे हिकु हंधि ताईं मौजूदु आहे, उहो पंहिंजे इंट्रस्ट जे करे आहे। मिसाल जे तौर ते लिबिया वॾे पैमाने ते तव्हां ॾिसो त गद्दाफ़ी जेको उन वार एंड टेरर
12-13 में अमेरिका जी तमाम घणी हिमायत कई। उन खां पोइ वॾे पैमाने ते शेल कंपनी एक्सॉन मोबिल कंपनी के पंहिंजे मुल्क में हलायो। $5 बिलियन इटली उनके सिर्फ इनाम में ॾिना तूं हिकिड़े हद ताईं प्राइवेटाइजेशन कई है। हिक पैमाने ते हू साम्राज्य मुखालफ़त वारी जेका या पॉलिसीज़ उन पोइते बटन पिया ऐं न्यूलिबरल मैशत खे माणे पिया, पर उन्हनि जा पुराणा हिकिड़ा पॉलिसीज़ आहिनि जेको सोशल कॉन्टेक्ट आहे उहो बहाल आहे हिक हद ताईं, जंहिंजे नतीजे में पोइ तबको न आहे निकितो। वॾे पैमाने मिडिल क्लास ऐं पोइते पियल क़बाइली जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि माण्हुनि जो घणो रेजिस्टेंस आहे, पर इन जो मतिलबु न आहे पोइ तबके में या ॿियूं जेके मुश्किलातूं लिबिया अंदरि न हुयूं या सीरिया अंदरि न हुयूं, पर हुननि जी नोयत में फ़र्क़ु आहे। इहो डिफरेंस आहे लिबिया ऐं सीरिया, लिबिया सीरिया ऐं मिस्र में, जंहिंजे करे तहरीकुनि जो जेको डेवलप थियणु ॿी नोयत में डेवलप थियो आहे। साम्राज्य छा थो करे, साम्राज्य वॾे पैमाने ते तव्हां हुनखे मैनिपुलेट थो करे, समाजनि जो जेको डिफरेंस आहे तो चवंदो बेनज़ीर खे जेको आहे ख़त में चयो मूंखे हिंदी जनता जेको आहे मारियो आहे सुठनि कमनि जे करे न, ग़लति कमनि जे करे न, ग़लति सभिनी में थोरा घणा जेके सुठा कम आहिनि उन्हनि खे उन करे मारियो। लिबिया ऐं सीरिया में इहो आहे केॾा कम तमामु घणा आहिनि, असद ऐं क़ज़ाफ़ी आहे। साम्राज्य साइकिल ते छाप कयो हिन, न्यूलिबरल मैशत कान थी, प्राइवेटाइज़ बि कयो, पर जेके थोरा घणा सुठा कम आहिनि, सोशल कॉन्ट्रैक्ट बहाल रखियो आहे हिननि, हिक हद ताईं रिफॉर्म्स कया आहिनि, हिक हद ताईं तव्हांजी इसराइल में पॉलिसी चङी आहे, हिक हद ताईं सेक्युलर आहियो, इहो तव्हां क्रेडिबल न आहियो साम्राज्य, तंहिं करे तव्हांखे ज़रूरी आहे तव्हां हिननि खे ख़तमु कयो। ॿी जेका शइ आहे उहा इहा आहे, पहिरीं त जॾहिं न्यूलिबरल क्राइसिस जे करे डेवलप थी आहे, त जेको मोनोपोली IMF मोनोपोली कैपिटलिज्म आहे उहो हिनखे पाण ओन थो कराए, पाण खे ओन थो कराए। हिक पैमाने ते जेका तहरीक आहे मिस्र अंदरि उनखे इहा ॻाल्हि थो करे त बाबा हीअ जेका तहरीक आहे उहा न्यूलिबरल इकोनॉमी खे बहितर ठाहिण लाइ आहे। हीअ जेका आहे त लिबिया ऐं सीरिया अंदरि घिड़ी करे साम्राज्य ॿुधाए थो त असां जमहूरियत जे हक़ में आहियूं, यानी जेका तहरीक खे ऑन कयो, तव्हां 5 या 10 मिनट लॻंदा त हिक पैमाने ते तव्हां तहरीक खे ऑन कयो, तव्हां पंहिंजी हिकिड़े क़िस्म जी जेका मिसाल तौर ते ह्यूमैनिटेरियन जेका इंटरवेंशन जेको डॉक्ट्रिन हो 90 खां पोइ डेवलप थियो। पहिरें दौर में अमेरिका जो इंटरवीन कंदो त चवंदो रेट टेरर आहे, रेट थ्रेट आहे, कम्युनिस्टनि जो थ्रेट आहे, इहा ॿियो माण्हुनि खे कम्युनिस्टनि जो 90 खां कम्युनिज़म त वियो हलियो, रास्तो ख़तमु थी वियो। हाणे पोइ छा जी बुनियाद ते तव्हांखे सम्झो, हाणे ह्यूमैनिटेरियन इख़्लाक़ जमहूरियत फ्रीडम इन बुनियाद ते तव्हां हलो कयो, यानी जंहिं शइ खे तव्हां पामाल करणु चाहो उन नाले में तव्हां उनखे ई पामाल कयो। हिक पैमाने ते लिबिया ऐं सीरिया अंदरि इराक ऐं अफ़गानिस्तान में हिक पैमाने डिफीट अचण खां पोइ लिबिया ऐं सीरिया खे वरी इस्तेमालु कयो पियो वञे पंहिंजे हिन डॉक्ट्रिन खे बहाल करण लाइ। हिकिड़ो सबबु इहो आहे, ॿियो सबबु जेको मां तव्हांखे ॿुधाए सुठनि कमनि वारो। ॿियो जेका शइ आहे उहा इहा आहे त जेका तहरीक न्यूलिबरल क्राइसिस जे नतीजे में डेवलप थी आहे उनखे को ॿियो रंग ॾियो था, उनखे ॿी इंटरप्रिटेशन इहे साम्राज्य जेके टैक्टिस आहिनि जंहिं ते करे मैनिपुलेट थो करे। अच्छा, हिन शइ जी आख़िरी जेका ॿ टे ॻाल्हियूं इहा आहे त तहरीक जी जेका लिमिट्स कहिड़ियूं आहिनि, मिसाल तौर ते तहरीक जी इंटरप्रिटेशन जेका कई वई हीअ सेल्फ ऑर्गेनाइज पार्टी का सवा आइडियोलॉजी का सवा तहरीक आहे, उनखे कीअं डिफाइन कजे, उनखे ईअं डिफाइन करे सघे त हीअ तहरीक जेका इजिप्ट ऐं मिस्र अंदरि ऐं ट्यूनीशिया अंदरि डेवलप थी आहे उहा तहरीक वॾे पैमाने ते जेको पोइ तबको आहे उहो मुआशी बुनियादनि ते ॿाहिरि निकितो आहे। मिडिल क्लास जेको निकितो आहे जमहूरियत लाइ सियासी आज़ादी लाइ निकितो आहे, माण्हू पंहिंजे मसइलनि जी बुनियाद ते निकिता आहिनि ऐं स्पॉन्टेनियस निकिता आहिनि। उनमें ज़रूरु पार्टीज़ जो आइडियोलॉजीज़ जो कमु आहे, पर वधीक पैमाने ते रिप्रेज़ेंटेशन माण्हुनि खे कोन्हे सियासी बुनियाद तां प्रोग्रेसिव फ्रंट। इन करे असां ॾिठो त जेके ऑर्गेनाइज़ जमातूं अक़वाम मुस्लिमीन नज़ा पार्टी उहे मथे अची वियूं, उन्हनि माण्हुनि खे केस करायो उन रेज़िस्टेंस ते, पर वरी माण्हू रेज़िस्ट कयो छाकाणि सियासी इस्लाम वटि हली कोन्हे। हिकिड़े पैमाने ते इहे तहरीकूं स्पॉन्टेनियस आहिनि, इन तहरीकुनि जो सियासी मसइलनि ते पंहिंजो सियासी आज़ादी मुआशी मसइलनि ते माण्हू निकिता आहिनि, पर वॾे पैमाने ते जेका आइडियोलॉजिकल जेका जहिड़ो आहे उहो अञा छिटो न आहे थियो, उहो कमु
वो डिपेंड होकर लेफ्ट जी तहरीक सुनते तो केतरे पैमाने पर अल्टीमेटली जगह इन तहरीक जी सोल्यूशन है, सोल्यूशन या रिस्पॉन्सलेस तहरीक कदे के बे निजाम दा कोन खणी हुई उनले जरूरी है ता वटे सियासी रिप्रेजेंटेशन पार्टी शक्ल में जी इन का अलावा जका ये जगह शे हुई वो आई तज्जिया थोड़ा इंटरनेशनल जगह सोशलिज्म अंदर जो बेस है जगह टास्क है उन्हें कितने इसके मोमेंट लगना वो उन्हें बड़े पैमाने पे जगह लिबिया अंदर सीरिया अंदर मिस्र अंदर यूनिस अंदर जगह तहरीका में थे बड़े पैमाने जगह टास्क है सोशलिज्म या प्रोग्रेस के मॉडल की उन्हें देखो बेस है उन्हें किए देते मां समझा तो पहली जगह से आए बड़े इसका जगह कंसेंट वाला पासो है जगह आइडियोलॉजी वाला पासो मगर ऐसी और वो अगर मैं डिफाइन किया के पॉइंट पर पहली जगह बुनियादी जगह से आए वो है पॉपुलर फ्रंट ठाणे सामना मिलता दस अरब दुनिया अंदर पूरी दुनिया अंदर मिसाल तौर पे तवा 56 अंदर स्विस क्राइसिस तो 56 अंदर नासिर जगह नेशनलाइज तो करे स्विस के नाम के फ्रांस बर्तानिया इसराइल हमलो तो करे सर वर्दी इतना उसने सदर उन्हें हिमायत करते हटे वडे पैमाने तैयारी करने की जरूरत है सर वर्दी कनाडा में वडे पैमाने सबब यो बहुत हटे वडे तैयारी करने की साम्राज्य खिलाफ यो हो पॉपुलर फ्रंट काउंटर हेजिमनी हुई काउंटर नजरिया हो मौजूदा साम्राज्य इन के जेको साम्राज्य जेका जारियत करे रहो इन खिलाफ पॉपुलर फ्रंट है और तक के ऑर्गेनाइज करे इन इशू पे जने आसा ऑर्गेनाइज कदासी अल्टरनेटिव क्रिएट कर सकूंगा अल्टरनेटिव सियासत क्रिएट कर सकूंगा ये जगह जे है आइडियोलॉजिकल हेजेमनी थी जेका में सोशल मूवमेंट की गाल कई उन्हें के वाइको पड़े जरूरत है तो सोशल मूवमेंट्स छा मुराद सोशल मूवमेंट्स मां रियासत के गुजरन सियासी मूवमेंट्स गुजरन जरूरी है नजरियाती मामले से ऐं जेका साम्राज्य जारियत उन खिलाफ पॉपुलर फ्रंट न सिर्फ ते पूरी दुनिया में पैदा करना और थयो बाय खास तो सीरिया के मामले जो पब्लिक ओपिनियन मानने के खिलाफ है ये जगह से आए सीरिया के मामले मिस्र के मामले में उन्हें तक बड़ा बेस है पर मिस्र अंदर जरूरत ये आए तो सा उते जगह सियासी ट्रांजिशन आए फौज उते मौजूद आए सियासी ट्रांजिशन लाए उते लेफ्ट तुरंत के बचे हैं असा के तो उन्हें पैमाने मिसाल ते जमात इस्लामी बड़ा मुजाहरा किया मुस्लिम जगह बे एकड़ा आजादी पसंद आए उन्हें मुजाहरा किया हुआ जो मतलब दुनिया आजादी बची रहती है आजादी माना छा नेरे मां पर गाल ना आजादी छा आजादी सरमायादारी जब बेड़े तो फ्रांस है बर्तानिया अंदर पहले दौर में सरमायादारी खिलाफ उगाल को आजादी संस्था हकीकत है एक राय बादशाह में राय जमहूरियत आजाद लागू है फिर मार्क्सिस्ट लिखो तो ये आजादी छा हुई आजादी या हुई सरमायादारी के फुल स्पेस दे तो कमोडिटी सा एक्सप्लॉइट कर सके यानी जागीरदार खत्म कर यानी सरमायादारी माशियात नाफिज कर सरमायादारी माशियात नाफिज कर पर हर शे कमोडिफाई कर प्रॉफिट से बुनियाद छण सरमायादार बने तो खाली माशियात जी हक नाफिज करने लाए सरमायादारी की आजादी जो अल्टीमेट एसेंशियल मतलब कमोडिफिकेशन हुआ हर शे की कमोडिफाई कर जेका से रहला उन्हें कमोडिफाई कर आजादी मतलब यो सीरिया की आजादी यानी सीरिया की कमोडिफिकेशन सीरिया जवान की एक्सप्लॉइटेशन इतने के मानू चमन था अमेरिका अच्छी है सीरिया के आजाद कराए बेसिकली उनका लॉजिक नहीं फॉलो किया था आजादी माना अच्छा वो आजादी मतलब मुरादा है बड़े पैमाने से पॉपुलर फ्रंट पैदा करने की जरूरत है मिस्र अंदर सीरिया अंदर पर पूरी दुनिया अंदर ये लातिन अमेरिका में पैदा हुआ पॉपुलर जरूरत पैदा हुई उन्होंने तो थर्ड में छाए वो यो तमाम पांच एटलीस्ट पांच सम रिसोर्सेस के आजाद रिसोर्सेस के छड़ाए था आई में वर्ल्ड बैंक माने ने जब मानव के आग्रह करने की जरूरत है इन बुनियाद पे तदई ता दी सियासत जेका लोकल बुर्जुआजी के खिलाफ है लोकल रियासत के खिलाफ है वो वाइडर पैमाने पे हुजण तो ये रियासत ये कनेक्टेड है सब कनेक्टेड वर्ल्ड कैपिटलिज्म का हां जी तहरीक में ये इंटरनेट को पेराए पति के सवाल जवाब है असा जो कॉम्रेड जो लेक्चर लाइट टाइम बची हुआ तो हाणे सवाल जवाब जो सेक्शन शुरू करा थी
उन खां अॻु असां जेके PMP जेके साथी अश्वत्थामा ऐं रेफ जी अॻुवान साथियाणी हसीन सुरेशा साथी मुस्तफ़ा बलूच दौलतपुर कंडोला कंडोजाम नसीराबाद कराची लाड़काने में जेकी ऐं सिंध ॿियनि शहरनि में जेके साथी आहिनि उन्हनि खे भली कार चऊं था नंढड़ी गुज़ारिश आहे हिन हर लेक्चर खां पोइ थोरो रिफ्रेशमेंट जे हवाले सां कुझु आहे असां चांहि बि पीअंदासीं सवाल मुख़्तसर ऐं जेको असांजो स्पीकर आहे उनखे गुज़ारिश त जवाबु मुख़्तसर तसदुस पार्टिसिपेट करे छॾियो माइक जे करे को दोस्त हिकिड़ो पकड़ींदो हले ओपन कयो सेशन क्वेश्चन्स आंसर्स अधु कलाक सां वधाए थैंक यू मार्केट मिसाल के तौर पे तव्हां पैदा था कयो मार्केट में विके जे थो मार्केट में तव्हां लेबर विकिणियो था प्राइसिस आहिनि डिफरेंट शयूं आहिनि हुन में रियासत इंटरवीन न करे सम्झो था मिसाल रियासत इंटरवीन कीअं कंदी कंहिं शइ जी प्राइस ते कंदी सब्सिडी ॾींदी हुनते रियासत ईअं इंटरवीन करे सघे थी रियासत ईअं इंटरवीन करे सघे थी जेको पैसा इंडस्ट्री आहे हुनखे नेशनलाइज़ करे सघे थी रियासत ईअं इंटरवीन करे सघे थी त पोइ तव्हां लेबर जेको आहे ठीकु आहे हुनजी फ्लेक्सिबिलिटी खे ख़तमु करे ट्रेड यूनियंस खे स्ट्रॉन्ग करे सघे थी ट्रेड यूनियन जा जेके माण्हू जेके लेबरर आहे उनजी कॉन्ट्रैक्ट बेस ते न हुजे जॉब परमानेंट हुजे जीअं असां ॾिसूं पब्लिक सेक्टर में हूंदो आहे रियासत ईअं इंटरवीन कंदी आहे रियासत बुनियादी तौर ते मीडिएट कंदी आहे ॿिन्ही तबक़नि जे विच में करे उनजो बुनियादी सबबु रियासत जे इंटरवीन जो इहो हूंदो आहे त माण्हुनि खे हिक हथ वेलफेयर ॾिनो वञे ऐं सरमाएदारी खे सरमाए इंडस्ट्री ते ख़र्च करे इंडस्ट्रियलाइजेशन खे वधायो वञे जीअं सरमाएदारी में प्रॉफिट वधी सघे रियासत इन करे इंटरवीन कंदी आहे पर रियासत जे इंटरवींशन 70 जे दहाके में फिस्कल क्राइसिस पैदा कयो यानी रियासत खे वधीक पैसो कोन्हो इंडस्ट्री संभालण जो ठीकु आहे ॿियो ओवर प्रोडक्शन जो क्राइसिस 70 में पैदा थियो त माण्हू वटि कंज्यूमिंग पावर कोन्हो ऐं पुराणा जेके टैक्टिक्स आहे किन्स जा उहे अप्लाई कोन था थी सघनि जंहिंजे करे कि नई इकोनॉमी जी ॻाल्हि कई त पुराणी ई हुई लेसिफायर इकोनॉमी पर हाइट जा आइडियाज़ हुआ त मार्केट आज़ादु हुजे हाणे ट्रेड यूनियन खे तबाह कयो छो त ट्रेड यूनियन में असां बार्गेनिंग कयूं असां फ्लेक्सिबल कोन था करे सघूं मार्केट खे लेबर जे मार्केट खे कढी सघूं कंहिं आणे सघूं पघार घटायूं वधायूं असांजे हथ में हुजे ॿियो हर शइ खे प्राइवेटाइज़ कॉमोडिफाई कयो एजुकेशन खां वठी वठी तव्हां सिहत ताईं कॉमोडिफिकेशन एवरी एक्शन इज पर्पसफुल व्हेन कम्स इनटू द मार्केट डोमेन हर उहो एक्शन सही आहे जेको मार्केट डोमेन में अचे प्रॉफिट लाइ अचे थो तॾहिं तरक़ी थींदी पर हिकिड़ी शइ सम्झाईंदा जॾहिं हीअ ॻाल्हि आहे त रियासत मार्केट खां अलॻि थिए इहा मिथ आहे इहा अपीयरेंस आहे ॾेख आहे एसेंस में ॻाल्हि हीअ आहे रियासत अॼु मौजूदु आहे मिसाल क्राइसिस आयो आहे वॾे पैमाने ते रियासत इंडस्ट्री खे बेलाउंस कयो आहे पैसा ॾिना आहिनि अमेरिका अंदरि यूरोप अंदरि रियासत अॼु मौजूदु आहे इंटरवीन करे पई थी पर रियासत जी इंटरवींशन जी नोयत तब्दील थी आहे पहिरियां जेका नोयत थी मीडिएटर वारी माना हिकु पैमाने ते वेलफेयर क्रिएट थियो हाणे रियासत सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सरमाएदार जे अॻियां बीठी आहे इहा न्यूलिबरल ॿियो सवाल ते आयो आहे प्लीज़ एलाबोरेट सोशल डेमोक्रेसी समाजी जमहूरियत छा आहे तो समाजी जमहूरियत जॾहिं असां ॻाल्हि कंदा आहियूं त समाजी जमहूरियत जा ॿ क़िस्म थींदा आहिनि हिकिड़ी समाजी जमहूरियत हूंदी आहे टी बुनियादी हिकिड़ी समाजी जमहूरियत ॿिए बुनियादी समाजी जमहूरियत सिखा टर्म आयो पहिरियां जेका समाजी जमहूरियत थी उहा चवंदा कम्युनिज़म खे सोशलिस्ट मूवमेंट खे समाजी जमहूरियत उनखे चवंदा आहिनि पहिरीं आलमी जंग करे लॻी त सरमाएदार हिक ॿिए सां मिलियो रूस जर्मनी फ्रांस बर्तानिया रियासत हिक ॿिए सां मिली पियूं मार्केट्स ते उन दौर में हिकिड़ा लेफ्ट अंदरि हिकु टेंडेंसी डेवलप थी जंहिं इहो चयो त असां पंहिंजी रियासतुनि खे बचाईंदासीं मिसाल फ्रांस जो सोशलिस्ट जेको हूंदो फ्रांस जी रियासत में ॿियनि पहिरें जाके पंहिंजी रियासत खे बचायूं आलमी जंग बर्तानिया जो सोशलिस्ट हूंदो बर्तानिया सां गॾु रियासत सां गॾु बीहंदो रूस जो जेको सोशलिस्ट हूंदो रूस जी रियासत सां गॾु बीहंदो हिते लेनिन इहा ॻाल्हि कई थी इहा मौक़े परस्ती आहे मौक़े परस्ती बि आहे ऐं सोशल डेमोक्रेसी जाम हितां पैदा थियो जिन सोशलिस्टनि पंहिंजी रियासतुनि जो साथ गॾु थिया हुन सां त उन्हनि रियासतुनि हिकु हद ताईं
रिफॉर्म्स किया पूरे तबके जे हक़ में, यानी पार्शल नेगेशन। हिकु लास्ट में पूरे तबको पंहिंजे मफ़ादनि खे इख़्तिलाफ़ सां हथु खणी सरमाएदार सां बीहंदो, सरमाएदार वधे एक्सप्लॉइटेशन खे छॾे करे थोरा घणा रिफॉर्म्स पोइ तक थींदो। इन जेका शइ आहे हितां सोशल डेमोक्रेसी टर्म जेको आहे पैदा थियो त सोशल कॉन्ट्रैक्ट, सरमाएदार ऐं पोइ ते विच में सोशल कॉन्ट्रैक्ट। लैंडन उते इहा ॻाल्हि कई थी थर्ड फोर्स तव्हां पंहिंजी रियासतुनि सां गॾु बीहंदो पहिरीं आलमी जंग में, त माना उन जो मतिलबु छा? बर्तानिया जी रियासत सां बर्तानिया सोशलिस्ट बीहंदो, यानी फ्रांस जे पोइ तंग गोलियूं हणे तॾहिं गॾु बीहे न। फ्रांस जो सोशलिस्ट फ्रांस जी रियासत सां बीहे त पोइ रूस जे पोइ तंग गोलियूं हणे। इन जो मतिलबु इहो आहे हुननि ॻाल्हि कई थर्ड फोर्स थी। थर्ड फोर्स माना पूरे तबको अल्टीमेटली पंहिंजे पेरनि ते ॿी रियासतुनि खे ठाहींदो। हिन जंग में थर्ड फोर्स थी वेंदो। हितां सोशल डेमोक्रेसी जो टर्म आहे। बुनियादी तौर ते सोशल डेमोक्रेसी जी माना इहा आहे सोशल कॉन्ट्रैक्ट बिटवीन टू क्लासेस। Comrade, I am here as I have a question. Sir, lecture was very focused, but what thing was... सिंधी में ॻाल्हायो, सिंधी में। हाँ, हिकिड़ी शइ जेका आहे त हुन में मिसिंग हुई जेको टेररिज़म जेको आहे सो एक्सपोर्ट थो थिए उते, जेको आलमी सरमायो आहे उन जे थ्रू जेके नंढा नंढा शहर आहिनि पाकिस्तान जा, अफ़गानिस्तान जा ऐं ॿियनि इलाइक़नि जा, उते खां माण्हू भर्ती थियनि पिया ऐं उते जेको माण्हू विढ़ण लाइ वञनि पिया। इहा ॻाल्हि जेका आहे त तव्हांजे सॼे लेक्चर में मिसिंग हुई। जेके माण्हू शाम में असद जी हुकूमत जे ख़िलाफ़ विढ़नि था, इन ॻाल्हि खे जेको आहे सो माण्हुनि हिते महसूसु कयो आहे ऐं तमामु हुनजी महिरबानी थी जवाबु। जनरल हिकिड़ा कॉन्सेप्ट आहे, जनरल आइडियोलॉजिकल क्वेश्चन आहे जंहिंखे डील करण लाइ टाइम अॻे ई घणो थी वियो, त हुन लाइ मां हिन ते जेके फैक्ट्स फिगर्स त हुन खां अलावा कुझु मैकेनिज़म ठाहियां जेका टेररिज़म एक्सपोर्ट थिए थो हुन ते फोकसिंग पॉइंट ते कोन ॻाल्हाए सघियुसि। ऐं माज़रत वधीक इहो मां ॻाल्हाईंदुसि त सीरिया अंदरि जेके माण्हू विढ़नि पिया, जेको टेररिज़म एक्सपोर्ट थिए पियो, उन वॾे पैमाने ते सऊदी अरब इन्वॉल्व आहे। हैरी मैसन जो आर्टिकल हो इनकलाब ऐं रद्द इनकलाब अरब दुनिया, उन में तमामु डिटेल में लिखियलु आहे, असांजे समाजवाद में पियो कीअं टेररिज़म खे एक्सपोर्ट कयो थो वञे। हिकिड़े पासे अलकाइदा जेका आहे अफ़गानिस्तान में विढ़े पई थी अमेरिका सां, ॿिए पासे अल नुसरा तंज़ीम सीरिया अंदरि जेका ख़ुदि अलकाइदा सां अलाइंड आहे ऐं जेका ख़ुदि इस्लामी निज़ाम जी ॻाल्हि थी करे, उनखे हथियार ॾिना था वञनि इसराइल ऐं अमेरिका जे तरफ़ां। टेररिज़म खे ईअं फैलायो वेंदो, हिकु पासे विढ़ो ॿिए पासे वरी ईअं लिबिया अंदरि इस्लामिक फाइटिंग ग्रुप, उहो पाण अलकाइदा अलाइंड जेको सो ग्रुप आहे उनखे सपोर्ट कई वई। पर बुनियादी तौर ते हिकिड़ी शइ ॿी ॻाल्हि सम्झण जी आहे, अमेरिका जो हुकूमत आहे इस्लामी निज़ाम मथे सीरिया जे जंहिंखे इस्तेमालु पियो थो कयो वञे। अमेरिका ऐं अल नुसरा जा अगरि मफ़ाद हिकु थी विया आहे त उहे ख़ासि हालतुनि में थिया आहिनि। हुननि जा मफ़ाद आहिनि त सेक्युलर हुकूमत किरायूं मज़हबी जमायतूं, अमेरिका जा मफ़ाद ॿिए आहिनि। पर अमेरिका हिन वक़्तु हिननि खे इस्तेमालु करे रही आहे। पर सुभाणे जॾहिं अगरि असद रहे थो त अमेरिका ॿियनि फोर्सिस खे आणी वेंदी। मिसाल लिबिया अंदरि अलकाइदा खे इस्तेमालु कयो वियो, पर जॾहिं क़ज़ाफ़ी लथो त ॿियनि माण्हुनि खे हुकूमत ॾिनी वई आहे। हाणे हुननि वटि कोन्हे हुकूमत। अमेरिका ख़ासि हालतुनि में टेररिज़म खे एक्सपोर्ट करे थो, इस्तेमालु करे थो। इहो सॼो मैकेनिज़म आहे। इन खे सम्झण जी ज़रूरत आहे त सियासी जेके मज़हबी ग्रुप आहिनि उहे डिफरेंट रोल प्ले कंदा डिफरेंट खिते में। बुनियादी तौर ते हिननि जो जेको नज़रियो आहे ऐं जेका तबक़ाती इंट्रस्ट जेके सर्व कंदा उहो मुख़्तलिफ़ नोयतनि जो आहे। तंहिंजे करे